इत्तहाद, साइंसी अफ़सानो, क़िस्त 4, बाब 3, लेखक कलीम बुट्ट। अमीअ खे अमन फोर्स जोड़ींदे जोड़ींदे 2 साल लॻी विया। अमन फोर्स खे 2 रेजिमेंटनि में विरहायो वियो। हिकु मोहनजोदड़ो रेजिमेंट सिंध जे क़दीम शहर जे नाले पुठियां, ॿी रनीकोट रेजिमेंट, हीअ बि सिंध जो हज़ारें साल पुराणो कोट आहे जेको सन शहर वटि आहे। अमन फोर्स जूं 35 स्पेस शिपूं ख़ला में वञणियूं हुयूं। मोहनजोदड़ो अमन फोर्स रेजिमेंट जी कमांडर अमी पाण थी, जॾहिं त रनीकोट अमन फोर्स रेजिमेंट जी सरबराह मैडम अछाबा थी। उहा ई नीरियनि अखियुनि वारी सनड़ी सिपिकड़ी औरत हुई जंहिंखे मूं मीटिंग दौरान ॾिठो हो। हाणे आउं 19 सालनि जो थी चुको हुअसि। मूंखे रनीकोट अमन फोर्स रेजिमेंट में रखियो वियो। हर कंहिंखे हिकु इलेक्ट्रोमैग्नेटिक पेन, वेड़ लाइ लेज़र रॉड ऐं स्लेटी बेल्ट ॾिनो वियो। असांखे कालाबाब ऐं उन जी फ़ौज खे 5 सालनि में शिकस्त ॾेई धरतीअ ते मोटणो हो। AIK 600000 काफ स्पेसशिप में मूं समेत 50 ॼणा हुआ। असां ख़ला में उॾाम लाइ तयारु हुआसीं। मोहनजोदड़ो अमन रेजिमेंट अॻुवाट ई उॾाम भरे चुकी हुई। हर स्पेसशिप कंप्यूटर प्रोग्राम ज़रिए हेडक्वार्टर सां राब्ते में हुई। आउं स्पेसशिप जी आरामदह कुर्सी ते वेठो हुअसि जो कंट्रोल रूम मां आवाज़ आयो, पंहिंजे मथे ते हेलमेट पायो। मूं साम्हूं पियल चांदी जो हेलमेट खणी मथे ते रखियो। वरी ॿियो आवाज़ आयो, असां उॾाम भरण लाइ तयारु आहियूं। 5 4 3 2 1 ऐं पोइ हिकु झटको आयो, जंहिं बाद स्पेसशिप उॾाम भरी। जीअं असां ज़मीन जे हद थोरी पार कई त नंढड़ियुनि दरियुनि मंझां वॾनि कारनि ऐं नासी पथरनि, लोह जी तारनि वग़ैरह खे हवा में उॾामंदे ॾिठो। लॻभॻि 6 महीननि जी उॾाम खां पोइ असांखे ॿुधायो वियो त ईंदड़ 6 या 8 महीननि में मोहनजोदड़ो अमन रेजिमेंट टारगेट जी रेंज में हूंदो ऐं कंहिं बि वक़्तु जंग शुरू थी वेंदी। स्पेसशिप ते मूंसां गॾु वारी सीट ते मैडम अछाबा जी 19 सालनि जी वॾनि नीरियनि अखियुनि वारी धीउ वेठल हुई। पहिरियां कुझु ॾींहं हू नख़रा ॾेखारींदी रही, पर पोइ असां दोस्त थी वियासीं। गॾु मस्ती मज़ाक ऐं खिल भोग करणु लॻासीं। संदसि नालो जैस्मिन आहे ऐं चेल जॾनि ॻाढ़नि वारनि खे झटके सां पुठियां करण जी आदत अथसि। हू ज्योमेट्री, फिज़िक्स ऐं केमिस्ट्री में माहिर आहे ऐं अक्सर असांखे क्वाड्रेटिक इक्वेशन में मुंझाईंदी रहंदी आहे। स्पेसशिप जे वॾे हिसे मथां हिकु स्क्रीन लॻल आहे। ओचितो स्क्रीन झटके सां रोशन थी ऐं उन मंझां अमीअ जो मुरकंदड़ चहिरो ज़ाहिर थियो। मूं गौर सां स्क्रीन ॾांहुं ॾिठो। सभिनी जो ध्यानु स्क्रीन ॾांहुं छिकिजी वियो। अमी नरम लहजे में ॻाल्हायो, असां दुश्मन जे तमामु वेझो पहुची चुका आहियूं ऐं जल्दी हमिलो करे ॾींदासीं। अमन फोर्स जे हर सिपाही खे हाणे खां ॾुखियनि हालतुनि लाइ तयारु रहणो पवंदो। मोहनजोदड़ो अमन रेजिमेंट जल्दी अव्हां सभिनी खे ख़ुशख़बरी ॿुधाईंदी। एतिरे में ॿाहिरां खां हिकु वॾो ठकाउ थियो ऐं स्क्रीन बंदि थी वई। रनीकोट अमन रेजिमेंट जे सभिनी स्पेसशिपनि ते सायरन वॼण लॻा, जेको उन ॻाल्हि जी इतला हो त कालाबाब ऐं संदसि फ़ौज सां बाक़ाइदा जंग शुरू थी चुकी आहे। ख़ला में हर तरफ़ सायूं ऐं ॻाढ़ियूं लेज़र बीमूं हलण लॻियूं।
ॿिन्ही रेजिमेंटनि वटि कॉस्मिक एनर्जी सां बाक़ाइदा जंग शुरू थी चुकी आहे। कॉस्मिक एनर्जी मंझां ठहियल अछी रोशनी जी लेज़र बीम हुई, जंहिंजी हिकु बीम दुश्मन जे 4 शटलनि खे अखि-छंभ में तबाह थे करे सघी। पर ॿिन्ही रेजिमेंटनि वटि ही तवानाई रुगो हिकु कनिस्तर जेतिरी हुई। उन करे पहिरियां सायन लेज़र बीमनि सां हमिलो कयो वियो, जॾहिं त दुश्मन मोहनजोदड़ो अमन रेजिमेंट ते ॻाढ़ियूं लेज़र बीमूं वसाईंदो रहियो। लेज़र हलण सबबि ख़ला में गर्मी वधण लॻी, जंहिंजो असरु धरती ते पिणु पियो। हिकु ॾींहुं वरी स्क्रीन झटके सां खुली ऐं अमीअ जो चहिरो ज़ाहिर थियो, पर हिन भेरे संदसि चहिरे ते मुर्क बदिरां परेशानी जा आसार नज़र आया। अमी होरियां ॻाल्हायो, अमन फोर्स जा सिपाहियो, मोहनजोदड़ो अमन रेजिमेंट दुश्मन जी वॾी नेफ़री खे तबाह करण में कामयाब थी वई आहे। उन खे तबाह करण लाइ असां लेज़रनि सां गॾु कॉस्मिक एनर्जी जो पिणु इस्तेमालु कयो, जंहिंजे करे हाणे असां वटि कॉस्मिक एनर्जी जो ज़ख़ीरो ख़तमु थी चुको आहे। असांजी इतलाउनि मूजिबि दुश्मन जूं बाक़ी कुझु ई स्पेस शटलूं बचियूं आहिनि, जिन खे बि जल्द ई तबाह करे असां धरती ॾांहुं वरंदासीं। उहो ॿुधी असां सभिनी कूकूं कयूं ऐं सीटियूं वॼायूं। पर अव्हां खे ॾुख विचां उहो ॿुधाइजे थो, अमी वरी ॻाल्हायो त ख़ामोशी थी वई। मोहनजोदड़ो अमन फोर्स जूं 5 शटलूं मुकमल तबाह थी चुकियूं आहिनि। जॾहिं अमी अञा उहो मस चयो जो संदसि शटल ते हिकु वॾो धमाको थियो, जंहिंजे करे स्क्रीन कारी थी वई। अमी मूंखां ओची रड़ निकिरी वई, मन अंदर जी अणतण वधण लॻी, अखियूं ॻोड़नि सां भरिजी आयूं। हर हर अमी जी यादि अचणु लॻी, कंहिं बि शइ में दिलि न थिए लॻी। मन में आयो त ही सभु कुझु तबाह करे छॾियां। बेल्ट में लॻल लेज़र रॉड केतिरा ई भेरा कढी वरी रखी छॾी। हिकु भेरो ॿीहर स्क्रीन झटके सां खुली, सभिनी जो ध्यानु उन ॾांहुं वियो। हिन भेरे स्क्रीन ते अमी बदिरां मैडम अछाबा जो चहिरो ज़ाहिर थियो। परेशानी जे करे संदसि चहिरो हेॾो नज़र आयो। आऊं हुन गीत ॾेई परेशानी लुकाईंदे ॻाल्हायो, अछाबा सैन रनीकोट अमन फोर्स रेजिमेंट जी कमांडर, अमन फोर्स जे सभिनी सिपाहियुनि खे अफ़सोस सां उहा ॼाण थी ॾियां त मोहनजोदड़ो अमन रेजिमेंट दुश्मन खे ख़तमु करण लाइ कॉस्मिक एनर्जी जो इस्तेमालु कयो। ही तमामु ताक़तवर तवानाई आहे, जंहिंजो हद खां वधीक इस्तेमालु शयुनि जे तवाज़ुन खे बिगाड़े छॾींदो आहे। उन करे असांखे हिन तवानाई खे एहतियात सां इस्तेमालु करण जूं हिदायतूं मिलियल हुयूं, पर दुश्मन जी वॾी नफ़री खे ख़तमु करण लाइ कॉस्मिक एनर्जी जो इस्तेमालु ज़रूरी थी पियो। दुश्मन त ख़तमु थी वियो, पर उन जे करे ख़ला तोड़े धरती में अणबराबरी पैदा थी पई। हेड क्वार्टर खां ज़मीन ते शदीद क़िस्म जे ज़िलज़िलनि ऐं ॿोॾनि जो इतलाउ पिणु मिली रहियो आहे। मैडम अछाबा ॻाल्हाइण बसि करे गीत ॾिनी। कुझु अरसो अॻु हुन वरी ॻाल्हायो, जॾहिं अमन फोर्स जे कमांडर मैडम हीबा यूसुफ अव्हां सां ख़िताब ते कयो। उन दौरान हिकु ॾाढे वॾी ऐं मज़बूत छिप संदन शटल सां टकराई, जंहिंजे करे उहा शटल मुकमल तबाह थी वई ऐं कमांडर हेबा यूसुफ संदसि साथियुनि सां शहीद थी वई। उहो ॿुधी मुंहिंजी अखियुनि मंझां पाण मुरादो ॻोढ़ा वही आया ऐं ख़ामोश सुॾका भरणु लॻुसि। हिन जंग, मैडम अछाबा जो आवाज़ु कननि ते पियो, में अव्हां सभिनी पंहिंजो किरदारु ख़ूब निभायो। जंग ख़तमु थी चुकी आहे, अमन फोर्स खे फातहा बि मिली आहे। असां कालाबाब जे फ़ौज खां धरती खे बचाइण में कामयाब थी विया आहियूं ऐं हाणे धरती ॾांहुं वापसि वरी रहिया आहियूं। पर यादि रखो, सफ़र दौरान अञा बि के
अणवणंदड़ वाक़िया पेश अची सघनि था। उन करे सभिनी शटल कमांडरनि खे हिदायत कजे थी त हू ध्यान सां शटलनि जो रुख़ धरती ॾांहुं मोड़ीनि। ख़िला में केतिरियूं ई छिपूं अव्हां जी शटलनि ॾांहुं तेज़ी सां ईंदियूं। उन्हनि सां टक्कर वॾो नुक़सान रसाए सघे थो। स्क्रीन बंदि थी वई। ऐं कुर्सीअ खे टेक ॾेई अखियूं बंदि करे अमी खे यादि करणु लॻुसि। क़िस्त 3 पूरी थी।